ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची में 27वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ वकीलनि जो एहतिजाजी कन्वेंशन वकील ज़बरदस्ती हाई कोर्ट में दाख़िल थिया। पुलिस सां चकरियूं थियूं आहिनि। छिकताण जारी आहे। वकीलनि खे कन्वेंशन जी इजाज़त न हुई। पुलिस जी वॾी नफ़री हाई कोर्ट अंदर ऐं ॿाहिरि मुक़रर कई वई आहे। सिंध हाई कोर्ट ॿाहिरां बि वकीलनि जो हंगामो। पुलिस एहलकारनि वकीलनि खे हाई कोर्ट अंदर वञण खां रोकियो हो। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ मुंहिंजो रिपोर्टर ज़ुल्फ़ी चांडियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी ज़ुल्फ़ी, अपडेट कजो इन हवाले सां छा सूरत हाल आहे? जी जीअं त सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जो जनरल सेक्रेटरी मिर्ज़ा सरफराज़ वकीलनि जे सखर वारे कन्वेंशन में ऐलान कयो हो त 22 तारीख़ ते कराची में वकीलनि जो कन्वेंशन कोठाए वेंदो। जंहिंखां पोइ हिकु ॾींहुं अवल रजिस्ट्रार सिंध हाई कोर्ट ऐं सदर सिंध हाई कोर्ट बार जे सरफराज़ मेतरो बि हिकिड़ो लेटर जारी कयो त कन्वेंशन न कयो वेंदो। जॾहिं त इहो कुझु टाइम खां पोइ वकीलनि जी इलेक्शन आहे त इहो इलेक्शन जी मद में कन्वेंशन कयो थो वञे। जॾहिं त जनरल सेक्रेटरी तरफ़ां इहो ऐलान कयो वियो त नई 27वीं तरमीम जे ख़िलाफ़ जेको आहे वकीलनि जो कन्वेंशन कयो थो वञे। जॾहिं अॼु जेको सिंध बार जे न्यू बार रूम जे अॻियां पुलिस बि बीहारी वई। जीअं ई सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि हैदराबाद, सखर, लाड़काणो समेत सॼी सिंध जा वकील कन्वेंशन जे लाइ उन्हनि जा काफ़िला जीअं ई कराची हाई कोर्ट पहुता त पुलिस उन्हनि खे जेको आहे सो रोके वरितो। जंहिं ते पुलिस ऐं वकीलनि जे विच में शिकताण बि थी। उन खां पोइ सिटी कोर्ट सदर आमिर नवाज़ वड़ाइच जी अॻुवाणी में बि तमामु वॾो काफ़िलो जेको हाई कोर्ट पहुतो, जिते न्यू बार रूम में वकील समूरियूं जेके रुकावटूं पुलिस जूं टोड़े अंदर जेको पंहिंजो कन्वेंशन जो शुरू करे ॾिनो आहे। ऐं कन्वेंशन में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां तमामु वॾो वकीलनि जो अंग जेको उते पहुतो आहे। तकरीरूं जारी आहिनि ऐं उते पिणु जेको आहे सो सिंध बार न्यू जो जेको रूम आहे उन में बिजली जेको बंदि कई वई आहे। जंहिंखां पोइ वकील जेको आहे सो उन बार जे अॻियां ई जेको अहातो आहे उन में निकिरी लाउड स्पीकर ते जेको पंहिंजो कन्वेंशन जारी रखियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ज़ुल्फ़ी अपडेट करण लाइ।